अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJDO न्यूज़ में आया वज़ीर असां मौजूद आहियूं सकरण में। सकरण प्रेस क्लब ते माड़ी जलबाणी जा रहवासी वापडा जे ज़ुल्म खिलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नालो छा बात आहियो? अली गुल जलबाणी ऐं साबिक़ा नाज़िम यूनियन काउंसिल मारवी तालका सकरण। छा मसलो आहे? मसलो इहो त असीं सार्फिन आहियूं वापडा जा पई फॉरेस्ट जो फीडर जा। ये असां सभिनी माण्हुनि वटि ताईं बिल हथनि में ॾिसो था। असांजा गुज़िश्ता 2 महीननि जा पेड क्लियर बिल आहिनि। उन जे बावजूदि SDO वापडा सकरंड असां सां अलाए कहिड़ी दुश्मनी असांखे सम्झ में नथो अचे। उन पेड बिल आहिनि, उन जे बावजूदि असांजी बिजली कटे छॾी आहे। उन ख़िलाफ़ु एहतजाजनि असीं हिते आया आहियूं एहतजाज रिकॉर्ड करणु। हीअ सभिनी ते पेड बिल तव्हां स्टैम्प ॾिसंदो, सभु पिया आहिनि पेड बिल आहिनि। ट्यूबवेलनि जा कुल ट्यूबवेलनि जा बिल आहिनि असांजा। हीअ वापडा वारनि जी नाइंसाफ़ी आहे, असां ग़रीबनि सां बेइंसाफ़ी आहे। हीअ SDO असांजी बिजली बंदि कयो वेठो आहे। जेको असां ट्यूबवेलनि ते आबादी कयूं पिया, असांजा फसल सुकी आहे। असां ग़रीब मिसकिन हारी माण्हू, असांजो ॿियो को बि गुज़र कोन्हे को। असांखे बिजली बहाल करे ॾिनी वञे, तव्हांजी महिरबानी। असां नाइंसाफ़ी आहे। जे बिजली असांजी बहाल न कई वई त असां नेशनल हाईवे भी बंद कंदासूं। पूरो महीनो लाइट कान्हे आई। असांजी लाइट कटी पई आहे, असांजा फसल तबाह थी विया आहिनि। असां नाइंसाफ़ी आहे, असां सां इंसाफ़ कयो। जेकॾहिं असां सां नाइंसाफ़ थियो त पोइ असां पंहिंजी जान ॾींदासीं। हाणे बसि असांजे दरगाह पीर ज़ाकरी नंबर 1 जी 5 महीननि खां लाइट कटियल आहे। केरु पुछण वारो कोन्हे। असां ग़रीब क़ौम आहियूं, उथी नथा सघूं। असां में ॿधी न आहे। बहरहाल मां वॾे सतह ते वॾनि माण्हुनि खे चवणु चाहियां थो, महिरबानी करे दरगाह पीर ज़ाकरी नंबर 1 जी लाइट बहाल कयो। 5 बिल बिल्कुलु कंप्लीट आहिनि। उन बावजूदि वापडा ॾे वियासीं। खुली कचहरी 5 दिसंबर ते थियो। तव्हां बि उते आया, साफ़ी नुमाइंदा बि उते आया। AC साहब चयो अंगारे ते तव्हांखे लाइट तव्हांखे SDO साहब हणी ॾींदो। हीउ नंबर मूंखे ॾेई चयईं, चई नंबर ते मूंखे कॉल करे ॿुधाइजो। AC साहब त वियो हलियो, SDO आयो। आचर वारे ॾींहुं SDO ट्रांसफार्म लाइ वियो। अञा ताईं उन ॻाल्हि जो को बि अमल में न आयो। उहो ई उते पिया हुजूं। 5 महीना गुज़रिया, को पुछण वारो कोन्हे। लाइट असांजी कटी पई आहे। ख़ुदारा हिन इमरान ख़ान जे दौर में एॾी महांगाई चेल माण्हुनि जी चिॿी करे छॾी आहे, पोइ बि हिते कुझु थिए नथो। लाइट त असांखे ॾियो महिरबानी करे। पंहिंजा पैसा था वठनि, बिल पेमेंट था कयो। 15 महीना गुज़री चुका आहिनि। हीउ बासरनि जे माण्हुनि जे चवण ते वेठल आहे। हिते हिनखे महिरबानी करे तव्हां रिटायर करे इनखे तव्हां ख़तमु करे ॿिए हंधि शिफ्ट कयो। असांखे को ॿियो SDO ॾियो जेको इंसाफ़ ऐं एहसासियत वारो हुजे। SDO न खपे।